अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन ड्रामा सीरियल दुलाब जी वॾी अपडेट तव्हां सां शेयर कंदासीं। दोस्तों ॿी ख़ुशख़बरी बि तव्हांखे ॿुधाइण था हलूं हिन हफ़्ते। जी हाँ दोस्तों, हिन हफ़्ते सूमर खां वेरनि जी वस्ती बि स्टार्ट थियण वारो आहे। इहा बि ख़ुशख़बरी तव्हांखे हिन हिकिड़ी वीडियो में ॾियूं था पिया। उन सां गॾोगॾु दोस्तों मां ॿुधाईंदो हलां त हाणे जेको मंसूर ख़ान ठाह करायो हुयो उहो त बर्बादु थी वियो, छो त ऐं हाणे जेको अली ख़ान ते हमलो थियो, मुराद ईअं सम्झंदो त हीअ ठाह जी भञकणी आहे ऐं मुंहिंजे भाउ खे मारण जी कोशिशि कई वई आहे। ऐं हाशिम जेको हमलो कयो ऐं शाहनवाज़ ख़ान इहो ई चाहे पियो त हिकु चकर इहो मसइलो वधे, जेको मंसूर ख़ान ठाह करायो आहे उहो बर्बादु थिए ऐं ख़तमु थिए। उन में हू कामयाबु थी वियो वक़्ती तौरु। ऐं हाणे 3 स्पेल खां 4 स्पेल ताईं इन्हनि जो वरी इहो जहिड़ो हलंदो रहंदो ॿिन्ही धुरनि जो। ऐं कॾहिं कंहिंजो मसइलो कॾहिं कंहिंजो मसइलो जॾहिं 100 ते पुॼंदो, ड्रामो ई ख़तमु थींदो, पोइ कहाणी आख़िरी किस्तनि में 4-5 किस्तनि में ठाहींदा। बक़ाया विच में हाणे वरी इहो फॾो थींदो 25-30 किस्तनि ताईं। तव्हां ॾिसिजो जेको आहे न फॾो ईअं हलंदो रहंदो, वधंदो वेंदो। दोस्तों मां ॿुधाईंदो हलां त हीअ हाणे 3 स्पेल शुरू थियण वारो आहे। 2 स्पेल मुकमिल थी विया आहिनि। हाणे 3 स्पेल ईंदो उहो 50 खां 75 ताईं, वरी 4 स्पेल 75 खां 100 ताईं। लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा। अल्लाह हाफ़िज़।